अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो भाउ ज़ुल्फ़िकार अली चांडियो। हीअ मुंहिंजी ज़मीन आहे, हीअ हली वई सरदारवाद ताईं ऐं जेका सो हिन में कणिक जो फसल तव्हांखे नज़र अचे थो पियो। ऐं हीअ मुंहिंजो ॻोठु आहे अबे ॾाॾे जो। हीअ मुंहिंजो भेण जो बि सालो जो अब्दुल वही चांडियो। हीअ मुंहिंजो भाउ आहे सुभान चांडियो। हीअ सोट असलम। हीअ मुंहिंजो पुटु सजाद। हीअ अमानत ख़ान। हीअ इज़हार जेका सालो आहे। हीरो ख़ान असांजो माइटु आहे। हीअ शाबिक चांडियो। ऐं हीअ जेको आहे सो नंढिड़ो जेको असांजे ॻोठ जो आहे। ऐं हीअ पंहिंजो मुंहिंजो अबे ॾाॾे जो ॻोठु आहे जामक चांडियो। हीअ जेका जॻह आहे इहा मुंहिंजो भाउ पंहिंजी ज़मीन में ठाराए थो। इनशाला मोटर हणी वाड़ी कंदासीं। हीअ ॿी जेका जॻह तव्हांखे नज़र अचे थी इहा मुंहिंजी हूंदी। हिते आउं रहंदो हुउसि फैमिलीअ सां। उनखां पोइ जॾहिं असां शिफ्ट थियासीं लाड़काणे त पंहिंजी पुफी खे ॾेई वियासीं। हाणे मुंहिंजो पुफाट जेको आहे सो हाजी मलक चांडियो जेको आहे सो हुन में रहंदो आहे पंहिंजी फैमिलीअ सां। हीअ मुंहिंजो अबे ॾाॾे जो ॻोठु आहे, ॻोठु जामक चांडियो। अॼु नंढड़ी हिते हिकिड़ी तक़रीब हुई, शादीअ जी प्रोग्राम हुयो। पोइ दिलि चयो त जेका सो थी अचिजे अॼु फैमिलीअ सां पंहिंजे अबे ॾाॾे ॻोठ जे साम्हूं। तव्हांखे महिराण मुंहिंजी नज़र अचे थी कार। ऐं हीअ जेको आहे सो असांजो मुर्गीअ जो फार्म आहे। हिते जेको आहे सो असां मुर्गियूं पालींदा आहियूं। ऐं इन जे भरिसां ई वरी जेको आहे सो अॻिते हलूं था। मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो त पंहिंजो जेका हिकिड़ी मच्छीअ जो जेको आहे सो खॾु आहे, जंहिंमें मच्छी पालींदा आहियूं पंहिंजे खाइण पीअण लाइ। ऐं उनखां अलावा जेको आहे सो हिकिड़ी ॿी खॾु आहे परियां जेको आहे सो उहा वरी घर जे अॻियां आहे, जिते असांजे सोटनि जो घरु आहे। हीअ मुंहिंजो पुटु आहे वसीम चांडियो। हीअ नवीद सोटु आहे। हीअ वसीम चांडियो मुंहिंजो पुटु। ऐं परियां सोटु नवीद। हीअ जेका आहे मच्छीअ जी खॾु आहे पंहिंजे खाइण पीअण जे लाइ। ऐं इन जे परियां वरी जेको आहे सो हिकिड़ी ॿी खॾु आहे। हीअ मुंहिंजो सोटु असलम जो घरु आहे। हिन जे परियां हीअ तालिब चांडियो मुंहिंजो पीउ जो मासात आहे, हुनजो घरु आहे। ऐं हीअ जेको आहे सो असांजी मुर्गीअ जो फार्म आहे। ऐं जिते जेको आहे सो असांजो अॼु प्रोग्राम हुयो। हीअ मुंहिंजो सोटु आहे सोज़ल ख़ान मारफाणी चांडियो, जंहिंजी जेका शादी हुई। ग़रीब आहिनि वीचारा, इहो बसि नानी मासी। पर असांखे त जेका पंहिंजनि जी ख़ुशीअ में पंहिंजे जेका रत जे रिश्तनि सां जेका आहे सो भाङे भाईवार थियणो हुयो, उनजे करे असां फैमिली सां अॼु ॻोठु आयल आहियूं। हीअ मुंहिंजो अबे ॾाॾे जो ॻोठु आहे जामक चांडियो। दिलि चयो तव्हां दोस्तनि सां वंड कयां।